सखर मां ख़बरवास शेयर कंदासीं। सखर एहतसाब अदालत पारां GDA MPA रफ़ीक बांभड़ की गिरफ़्तारी का अगवारी बुरी ज़मानत में 10 अगस्त ताईं बाद करिश्ती आहे। नेब खैरपुर मां चूंडियल MPA रफ़ीक बांभड़ खिलाफ़ करप्शन बाबत जांच करे रहियो आहे। ख़बरवास सां सखर मां शेयर कयूं पिया। सखर एहतसाब अदालत पारां GDA MPA रफ़ीक बांभड़ की गिरफ़्तारी का अगवारी बुरी ज़मानत में 10 अगस्त ताईं बाद करिश्ती आहे। नेब खैरपुर मां चूंडियल MPA रफ़ीक बांभड़ खिलाफ़ करप्शन बाबत जांच करे रहियो आहे। सखर मां वाक़िआ अॻ कयूं पिया। सखर एहतसाब अदालत पारां GDA MPA रफ़ीक बांभड़ की गिरफ़्तारी का अगवारी बुरी ज़मानत में 10 अगस्त ताईं बाद करिश्ती आहे। नेब खैरपुर मां चूंडियल MPA रफ़ीक बांभड़ खिलाफ़ करप्शन बाबत जांच करे रहियो आहे। सखर मां ख़बरवास सां शेयर कयूं पिया। सखर एहतसाब अदालत पारां GDA MPA रफ़ीक बांभड़ की गिरफ़्तारी का अगवारी बुरी ज़मानत में 10 अगस्त ताईं बाद करिश्ती आहे। नेब खैरपुर पारां चूंडियल MPA रफ़ीक बांभड़ खिलाफ़ करप्शन बाबत जांच करे रहियो आहे। सखर मां ख़बरवास सां शेयर कयूं पिया। सखर एहतसाब अदालत पारां GDA MPA रफ़ीक बांभड़ की गिरफ़्तारी का अगवारी बुरी ज़मानत में 10 अगस्त ताईं बाद करिश्ती। नेब खैरपुर मां चूंडियल MPA रफ़ीक बांभड़ खिलाफ़ करप्शन बाबत जांच करे रहियो आहे। सखर मां तफ़सील मालूम कयूं था। मोरड़ो महर खां जी मोरड़ो आगाह कजो। MPA रफ़ीक अहमद बांभड़ जे गिरफ़्तारी खां अॻुवारी हिफ़ाज़ती ज़मानत में वाद करे छॾी आहे। नेब सखर खैरपुर मां चूंडियल MPA रफ़ीक अहमद बांभड़ खिलाफ़ करप्शन ऐं आमदनीअ खां वधीक असासा ठाहिण बाबति हलंदड़ जांच जेका आहे उन सिलसिले में MPA रफ़ीक बांभड़ जे तरफ़ां गिरफ़्तारीअ खां बचण जे लाइ हिसाब अदालत सखर में दरख़्वास्त दाख़िल करायल आहे। उन दरख़्वास्त जी हिसाब अदालत जे जज फरीद अनवर काज़ीअ जी अदालत ॿुधणी कई आहे। ॿुधणीअ दौरान MPA रफ़ीक बांभड़ अदालत में पेश थियो आहे। वकील सां गॾु अदालत वकील जा दलील ॿुधण खां पोइ हिकु भेरो ॿीहर GDA MPA रफ़ीक अहमद बांभड़ जे गिरफ़्तारीअ खां अॻुवारी अबूरी ज़मानत में 10 अगस्त ताईं वाद करे छॾी आहे। जी महिरबानी मोरड़ो तफ़सील ॾियण जे लाइ।